गॾु हूंदी आहिनि साण, वाह जी जोड़ी हूंदी हुई। असांखे बि शौक़ु लॻो 17-18 साले खां पोइ जॾहिं चोलो छॾे विया, 17-18 साले खां पोइ शौक़ु जाॻियो। हींअर जो उन्हनि जे यादगिरीअ में रांझन भवन बि उल्हासनगर में हिन ॿुधर ते ओमी साईं जन चालू करायो, उन्हनि खां महूरत करायो आया हुया ऐं सुठे नमूने वीचार ईअं ई आहे। आर्तवार ॿियो हर महीने जो ॿियो आर्तवार, मां रहंदो आहियां बेंगलोर में, मूंखे पंहिंजा कमकार आहिनि बेंगलोर मां सीट जी वीचार कयो आहे। ईअं ॿिए संडे ते ईंदो रहंदुमि, जीअं हिते थींदो आहे हितां जी कापी खणी सम्झो नंढी, भई उते चालू था कयूं, छो जो उल्हासनगर जा माण्हू हेॾे अचनि कोन था, उन ख़्याल खां मां चयो उते चालू कयूं। पहिरियों क्या न आहे ओॾो जा हल पोइ असां वरी टियों था रखूं। हा जीअं चओ, जीअं तव्हां चओ। पहिरियों आर्तवार था चवनि, उन हिसाब सां महीने जो पहिरियों आर्तवार आयो लाल कयो झूलेला। प्यारी साध संगत, पाण तव्हांखे ॿुधायोसीं पर तव्हां बि ॿियनि खे वरी ॿुधाइजो त ॿियो महीने जो पहिरियों आर्तवार उते ई थींदो, जीअं हिते कढ़ी चांवर थींदो आहे प्रसाद, अहिड़े नमूने ओॾे बि उहो चालू कयो वेंदो। सम्झो मां न बि हूंदुसि त उहो पहिरियों कयोसीं त पहिरियों कंदासीं, कंहिं महिल थी थो सघे भई मां न अचां पर प्रोग्राम चालू हूंदो। महिरबानी करे सभई जेके बि अची सघनि, ओॾों जा माण्हू, ईअं न वरी हेॾों जा माण्हू ओॾे ई झिकियो त हिते न अचनि, ईअं न थियणु खपे, छो असां हितां जा ई आहियूं। हा उल्हासनगर 3 नंबर में कोरट जे पोइ तां कंहिंखां बि पुछंदो संगीता प्लास्टिक, इहो किताबु हुई न राणी, उन पोइ तां वियनि एड उहा इन्हनि पास करे ॾिननि, उहो किताबु कढियो वियो ऐं सभिनी खे उते विरायो वियो। मां तकिड़ो आयुसि, इन करे घर 2-3 कापियूं पयूं उहे खणी आयुसि। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, सभु ईंदा, दर्शन अची ॾींदा, लाभ वठंदा। जय हिंद। ऐं अॼु जी असांजी ॿी आर्टिस्ट जेका आहे किरण मुरजानी, मां अर्ज़ु कंदसि त अचनि मंच ते। ही असांजे सीनियर आर्टिस्ट श्री कन्हैयालाल लालवानी जी धीउ आहे ऐं